दोदापुर भरसा नौजवान नारी जो गोलियों लगल लाश हथ कारें इल्ज़ाम हेठ क़त्ल करण जा चौबोल। मीरानपुर थाने जी हद गोठ अतुर खोसो में नौजवान नारी नाहिदा खोसे जो संदस घर में गोली लगल लाश हथ आयो आहे। इतला ते हद जी पुलिस पहुंची नारी जो लाश पंहिंजे तहवील में वठी गढ़ी खैरो अस्पताल मुंतकिल कयो, जिते पोस्टमार्टम कराइण बाद लाश वारसन हवाले कयो वियो आहे। इन हवाले से मक़तूल नारी के वारसन जो चवण है तो रात देर से घर में चोरी के वारदात दौरान चोरन की फायरिंग में नारी नाहिदा खोसो मारिजी वई, जैं इलाके में नारी के मुबैना कारें इल्ज़ाम हेठ क़त्ल करण जा चौबोल हली रहा आहिनि। बे पासे हद जी पुलिस जो चवण है तो वाक़े जो कारण मालूम नाहे थी सघियो। लाश की पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद केस दाख़िल करे वधीक मामले की जांच कई वेंदी। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर है दोदापुर खां, जिते मीरानपुर थाने के हद में नौजवान नारी जो गोलियों लगल लाश हथ आयो है। इतला ते हद जी पुलिस गोठ अतुर खोसो में पहुंची नारी नाहिदा खोसे जो लाश खणाए गढ़ी खैरो अस्पताल मुंतकिल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसन हवाले कयो वियो आहे। अस्पताल में मौजूद नारी के वारसन जो चवण है तो गुज़िरियल रात चोरी की वारदात दौरान चोरन पारां फायरिंग कई वई, जैं नतीजे में गोली लगन सबब नाहिदा खोसो मारिजी वई, जैं इलाके में नारी के मुबैना कारें इल्ज़ाम हेठ क़त्ल करण जा चौबोल हली रहा आहिनि। इन हवाले से मीरानपुर पुलिस जो चवण है तो फिलहाल वाक़े जो कारण मालूम नाहे थी सघियो। पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद केस दाख़िल करे मामले की जांच कई वेंदी। HS TV न्यूज़ दोदापुर।